माउ ऐं मासूम पुट खे अगवा करे ज़्यादती करण बाद सख़्त तशद्दुद करे ॿिन्ही खे पाणीअ में लोड़ण वारे वाक़े जो केस पटीदन थाणे में 5 जवाबदारनि वहीद सोलंगी, शहज़ादो सोलंगी, अली मोहम्मद असद सोलंगी ऐं कालीअ ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें क़त्ल थी वियल 5 सालनि जे मासूम रिज़वान जो लाश नौशरो फिरोज़ भरिसां सरहल माइनर मां मिलियो हो, जॾहिं त औरत बेहोशीअ वारी हालत में भिरिया सिटीअ जे भरिसां पाणीअ मां मिली हुई। यो वाक़ियो ईअं थियो आहे, मुंहिंजो घर वारो वियो मुंहिंजे भाउ जे घर स्टेशन ते, उनजो घर हो, ओॾे वियो उन जा लटा खणणु, सामान खणणो थोरो, उहो खणणु वियो त उनखे 15 मिंट गुज़री विया। मां चयो त देरि कई अथसि, मां भला वञा हितां ओॾे, हितां सामान खणी मां वञा पई त मूंखे हिते ई वाट ते अगवा कयनि। मुंहिंजो हुकुम सां इहो आहे त मूंखे अदालत खपे, मां मुंहिंजो कुझु न थियो आहे, न ॾोहारी भुगतान। जंहिं अमड़ ते सख़्त तशद्दुद करे संदसि अॻियां अकेले मासूम पुट खे क़त्ल करे लाश शाख में लोड़ियो वियो हुजे, उन जी दर्द ऐं पीड़ा खे केरु ॿियो महसूसु करे सघंदो। बेहाल बणियल अमड़ पुट खे यादि करे दाहूं करे थी त जवाबदारनि खे बि ईअं ई सज़ा ॾिनी वञे जीअं मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे पुट खे क़त्ल कयो हन। जीअं मुंहिंजे छोकिरे खे क़त्ल कयो वियो आहे तीअं उनखे हुकूमत बि क़त्ल करे वईद खे ऐं चारई हो, तॾहिं मूंखे सुकून मिलंदो, तॾहिं मुंहिंजे नंढड़े खे बि सुकून मिलंदो। मूंखे जेसीं ताईं उनखे न मारींदा ऐं हुननि 4 जेके आहिनि उन्हनि खे न मारींदा तेसीं ताईं सुकून कोन ईंदो। भिरिया सिटीअ भरिसां ॻोठ बहादुर सोलंगीअ में उजड़ी वियल अलीम सोलंगीअ जे घर आॾो तॾो विछायल आहे। क़त्ल थियल मासूम रिज़वान जा वारस हितां जे चूंडियल MP सैयद मुराद अली शाह जा हारी आहिनि, जेके इंसाफ़ लाइ इंतिज़ामिया सां गॾु पंहिंजे ज़मींदार तरफ़ पिणु वाझाए रहिया आहिनि। कैमरामैन रिज़वान अहमद सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध TV न्यूज़,